में जेके मुज़ाकरात इस्लामाबाद में थी रहिया हुआ उहे पंहिंजी पुॼाणी ते पहुता आहिनि। नाइब सदर अमरीका जो जेको नाइब सदर आहे जेडी वेंस, उहो इस्लामाबाद खां वाशिंगटन जे लाइ रवाना थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ जेको ईरानी वफ़द आहे, ईरानी मीडिया जे ज़राइनि तरफ़ां त ईरान जो जेको वफ़द आहे उहो बि तेहरान जे लाइ रवानो थी चुको आहे। इस्लामाबाद में पाकिस्तान जी मेज़बानी हेठि ॿिन्हिनि धुरियुनि जो मुज़ाकरात थिया। पाकिस्तान जंहिंमें सालसीअ जो किरदारु अदा करे रहियो हो ऐं इन सॼी सूरत हाल ते जेको आहे सो पूरी दुनिया जूं नज़रूं हुयूं त जेके ईरान ऐं अमरीका जे विच में जेको ही मुज़ाकरात जो सिलसिलो इस्लामाबाद में जारी आहे, इहो कंहिं नतीजा खेज़ जेको आहे सो जॻह ताईं पहुचे। पर मुज़ाकरात में कई शयूं अहिड़ियूं हुयूं जिन ते जेको आहे सो डेडलॉक बरक़रार। ईरान तरफ़ां ज़मानत घुरी वई त ईरान ते ॿीहर हमिलो न थींदो ऐं उन जी ज़मानत घुरी वई, जॾहिं त अमरीका तरफ़ां इहा शर्त रखी वई त ईरान एटमी सहूलियतुनि खे ख़तमु कयो वञे ऐं कॾहिं बि एटमी जेके हथियार आहिनि उहे तयारु न कंदो। इन ते ईरान चयो त ईरान एटमी जेके हक़नि था उहा दस्तबरदार कंहिं बि सूरत में न थींदो। ॿिए तरफ़ आबनाए हरमस, अमरीका तरफ़ां चयो त आबनाए हरमस खे मुकमल तौर ते खोलियो वञे, जॾहिं त ईरान तरफ़ां इहो चयो वियो त आबनाए हरमस ते ईरानी ख़ुदि मुख़्तियारीअ जी ज़मानत ॾिनी वञे। इन सां गॾु ईरान तरफ़ां इहो शर्त रखियो वियो त ईरान ते जेके पाबंदियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि, जंहिं ते अमरीका तरफ़ां इहो चयो वियो त जेके ईरान ते पाबंदियूं लॻल आहिनि उहे वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे सो ख़तमु कयूं वेंदियूं जेसि ताईं ट्रस्ट मुकमल तौर ते बहाल थिए। इन सां गॾु ईरान जो जेको वफ़द आहे उहो 70 रुकनी वफ़द हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ असगिरी इक़्तिसादी बैंक जा गवर्नर उहे बि सभु जेके वफ़द में मौजूदु हुआ। छो त इहे मुज़ाकरात जेके इस्लामाबाद में जारी हुआ उन में कुझु शयुनि ते डेडलॉक जेको आहे सो ॿिन्हिनि धुरनि में थी पियो ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सो मुज़ाकरात ख़तमु कया विया। अमरीकी नाइब जेको सदर आहे जेडी वेंस, उन मुज़ाकरात खां पोइ हिकु मुख़्तसिर जेका असां प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में जेडी वेंस तरफ़ां इहो चयो वियो त बिना कंहिं नतीजे जे ही जेके मुज़ाकरात आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि ऐं अमरीका ईरान खे जेको आहे सो पंहिंजी जेका तजवीज़ आहे उहा ॾेई करे इस्लामाबाद खां वाशिंगटन रवानो थींदो। अॼु इस्लामाबाद में पाकिस्तान जी मेज़बानी हेठि हीअ अमन मुज़ाकरात थिया ऐं मुकमल जेको आहे सो इनखे नेशनल तौरु इंटरनेशनल लेवल ते मुकमल कवरेज ॾिनी वई। उन हवाले सां पाकिस्तान जेके आहिनि से पंहिंजा इंतज़ामात मुकमल कया हुआ। इस्लामाबाद रेड ज़ोन खे इन हवाले सां सील कयो वियो हो। सेरिना होटल में ही अहम मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी रहियो, जॾहिं त जिना कन्वेंशन सेंटर में मुल्की तौरु परॾेही सहाफ़ियुनि जे लाइ जेको आहे सो तमामु बहितरीनु वज़ारत दाख़िला जे वज़ारत इतलात जी ज़ेर सदारत जेको आहे सो ही जेको आहे सो कन्वेंशन सेंटर में मीडिया फैसिलिटेशन सेंटर क़ाइमु कयो वियो हुओ ऐं मुख़्तलिफ़ जेके गैर मुल्की मीडिया आहिनि उहे हुते नुमाइंदगा मौजूदु हुआ जिन मुकमल इन शइ खे कवरेज कयो ऐं इन सॼे प्रोसेस में जेको पाकिस्तान जो जेको इमेज आहे उहो पूरी दुनिया जे साम्हूं आयो आहे त पाकिस्तान हिकु अमन पसंदि मुल्क आहे ऐं पाकिस्तान हमेशह अमन जी ॻाल्हि कई आहे। इन हवाले सां इहो बि ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में अमन मुज़ाकरात पंहिंजी पुॼाणी ते पहुता आहिनि, पहिरियों दौरु मुकमल थियो आहे ऐं उमेदु ज़ाहिर कई थी वञे पई त इस्लामाबाद खां पोइ जेके हीअ ॿई धुरियूं रवानो थियूं आहिनि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं, उतां का खेर जी ख़बर ईंदी। जी।